नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हां सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त इलेक्शन कमीशन आम चूंडुनि जी निगरानी कंदड़ मुबसरनि लाइ 14 नुकाती ज़ाब्ता अख़लाक़ जारी करे छॾियो आहे। नाज़रीन, असां तव्हां सां अहम ख़बर शेयर पिया कयूं त इलेक्शन कमीशन तरफ़ां जारी कयल ज़ाब्ता अख़लाक़ मूजिब मुबसरनि खे इजाज़त खां सवाइ चूंड अमल जे मुशाहिदे जी इजाज़त न हूंदी। नाज़रीन, इजाज़तनामे खे वाज़े तौर ते ज़ाहिर कयो वेंदो। ज़ाब्ते अख़लाक़ में चयो वियो आहे त मुबसरनि खे पाकिस्तान जी सलामती सां गॾु अवाम जी बुनियादी हक़नि जो ख़्याल रखणो पवंदो ऐं मुबसर चूंड अमलदारनि जो एहतराम कंदा। इलेक्शन कमीशन पारां जारी कयल ज़ाब्ते अख़लाक़ बाबति तव्हां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर पिया कयूं त ज़ाब्ते अख़लाक़ मूजिब मुबसर इलेक्शन कमीशन जी हिदायत ते अमल करण जा पाबंद हूंदा ऐं संदन मुशाहिदो मुकमल गैर सियासी अणधुरियो हुअणु घुर्जे। इलेक्शन कमीशन तरफ़ां जारी कयल ज़ाब्ते अख़लाक़ में चयो वियो आहे त मुबसर मीडिया ते चूंड अमल बाबति ज़ाती राय जो इज़हार न करे सघंदा।